अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया वे 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ नवाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरी जी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबाणी यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जे सरबराहनि सां अहम गॾिजाणी कंदे चयो आहे त हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस खां बचाव जे करे यूनिवर्सिटियुनि समेत मुल्क जा सभई इदारा बंदि आहिनि ऐं इंतिहाई हंगामी हालतुनि में आहियूं। हिन जो त असां तरक़ी पज़ीर मुल्क जा उस्ताद हुअण जे करे असांखे पंहिंजनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तइलीम जी वॾी फ़िक्र आहे। उन लाइ अॼोके हिन अहम गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो पियो वञे त 6 अप्रैल 2020 खां शहीद बेनज़ीराबाद ऐं आसपास खे मिलियल इंटरनेट टेक्नोलॉजी जी सहूलियत खे इस्तेमालु कंदे टीचिंग लर्निंग मैनेजमेंट सिस्टम तहत गूगल क्लासरूम ऐं व्हाट्सएप ग्रुपनि ज़रिए यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे डेन ऑफ फैकल्टीज़ सभिनी शोबनि जे सरबराह उस्तादनि ज़रिए सेमेस्टर में थींदड़ क्लासिस जा ऑडियो वीडियो लेक्चर तयारु ऑनलाइन ॾिना वेंदा। हिन वधीक चयो त उस्तादनि पारां यूनिवर्सिटी तइलीमी ऐं तहक़ीक़ी मयार जी बहितरी सिलसिले में वरतल हिन कोशिश में भरपूर सहकार कयो वेंदो। उन मौके ते डेन फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस प्रोफेसर डॉक्टर तैयबा ज़रीफ, डेन फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़लदारी, रजिस्ट्रार नजमुद्दीन सोहू, मुख़्तलिफ़ शोबनि जा चेयरमैन ऐं ॿियनि अमलदारनि पिणु शिरकत कई। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।